जी नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं प्यारो स्टेशन खां, जिते प्यारो स्टेशन में डांदनि जी गोए ते हलंदड़ जुआ खे कवरेज ते साफ़ इहे धमकियूं ॾिनियूं वयूं। साफ़ी पारां सख़्त एहतजाज। रुकण पुलिस जी हद प्यारो स्टेशन शहर में डांदनि जी गोए, डबू वारी जुआ ऐं कुकड़नि जी मेल हलंदड़ आहे। अहिड़े अमल सां प्यारो स्टेशन में जुआरनि ऐं ॾुआरनि जो कटक लथल आहे, जंहिं सबबि शहर में बदअमनी जो ख़तरो पिणु वधी वियो आहे। शहर में हलंदड़ जुआ ऐं इम्कानी तौरु ॾुआरनि जो राज क़ाइमु थियण जी रोकथाम लाइ साफ़िन पारां कवरेज कई वई त जुआरनि पारां साफ़ ई बख़्शियल पवण खे ॻाढ़ा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾिनियूं वयूं। साफ़िन पारां उन मामले जो सिंध हाई कोर्ट, IG सिंध पुलिस, DIG हैदराबाद, सीशन जज दादू ऐं SSP दादू खां नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो आहे ऐं घुर कई वई आहे त ॾुआरनि खे प्यारो स्टेशन में जुआ जी परमिट ॾींदड़ ऐं जुआ कराईंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे ऐं साफ़ी खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। रिपोर्ट इरफान बिरामाणी।